जी नाज़रीन, घोसपुर मां असां हादसे जी ख़बर शेयर कंदा हलूं। घोसपुर शहर भरिसां पंहिंजे ॻोठ वापसि वेंदड़ चिंकी रिक्शा जो साम्हूं ईंदड़ तेज़ रफ़्तार ट्रक सां टक्कर थी पियो आहे। टक्कर जे नतीजे में चिंकी रिक्शा कलाबाज़ी खाई ऐं रोड जे हेठां लही वई, जंहिंजे नतीजे में रिक्शा में सवार पुनल, नींगर रहीम बख़्श, ज़ाहिद ओगाई ऐं हिकु औरत समेत 4 ॼणा शदीद ज़ख़्मी थी पिया, जिन खे वारिस खणाए शहर जी सरकारी अस्पताल में आंदो, जिते ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद ॾेई घर रवानो कयो वियो। ज़ख़्मी मां ज़ाहिद जी तबियत नासाज़ हुजण सबबि खेसि शिकारपुर अस्पताल मोकिलियो वियो। ॿिए पासे घोसपुर पुलिस ट्रक ड्राइवर खे सोगो करे NC दाख़िल करे छॾी आहे। हर वक़्तु आगाहनि लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।